अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया ग़ज़ाल आबड़ो आया बिशारत सुमरो नजर जनासी खास खबर। सिंध बजट 1 खरब 713 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश कई। बजट में 33 अरब रुपयनि जो खसारो आहे। बजट में को भी नओं टैक्स नाहे लगायो। फाइनेंस बिल पेश न कबो। 75% आवाम बजट में खुश आहे। बजट में ईंदड़ साल लाइ रिकॉर्ड स्कीमूं रखियूं आहिनि। तालीम जे लाइ 3 अरब रुपयनि जी ग्रांट ॾिनी वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट कॉन्फ्रेंस चयाईं गुज़िरियल ॾींहुं असेंबली जो तक़दुस पामाल कयो वियो। PTI खे जमहूरियत पसंदि नाहे, हाणे असेंबली में ग़ैर जमहूरी अंदाज़ खे पसंदि न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक ॾींहं जे दौरे ते रशकई पहुची वियो। वज़ीर आज़म खे ख़ुसूसी इक़्तिसादी ज़ोन में तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पंजाब में आईनी बहरान शिदत अख्तियार करे वियो। पंजाब हुकूमत ऐं स्पीकर में डेडलॉक खां पोइ अॼु पंजाब असेंबली जा ॿ इजलास तलब। गवर्नर बलीग़ रहमान पारां घुरायल इजलास में नए माली साल जी बजट पेश कई वेंदी। स्पीकर परवेज़ इलाही जी सदारत हेठि पंजाब असेंबली जो धार इजलास बि थींदो। अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ वटि परवेज़ मुशर्रफ जी हिमायत खां सवाइ वापसी जो रस्तो न आहे। मुल्क जे समूरनि आर्मी चीफ ख़िलाफ़ नवाज़ शरीफ जंग विड़ी आहे ऐं सियासी बहरान पैदा कयो। मतिलबु पवण ते संदन आॾो गोॾा खोड़िया। इम्पोर्टेड हुकूमत जो एजेंडा रुगो पंहिंजा केस ख़तमु ऐं IMF जी महांगाई मण आहे। आलमी साज़िश जी बेतमादी वारी रिथ जी शुरूआति लंडन मां थी। हाणे नवाज़ शरीफ खे पाकिस्तान अचण खां कंहिं रोकियो आहे? मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। लाहौर जी एहतिसाब अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस ते ॿुधणी। एहतिसाब अदालत जे जज नसीम अर्क वज़ीर आज़म ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। शुगर कमीशन जे इंकशाफ खां पोइ पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही जे पुट मुनिस इलाही ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल। FIA लाहौर मुनिस इलाही ऐं ॿिनि ख़िलाफ़ 720 मिलियन रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल कयो। केस में नामज़द नवाज़ भट्टी ऐं मज़हर अब्बास ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वियो। डॉलर की कीमत के पर लगी विया। इंटर मार्केट में डॉलर 1 रुपयो 25 पैसा महांगो। इंटर बैंक में डॉलर की कीमत 206 रुपया 50 पैसनि जी थी वई।